परीक्षित महाराज चयो प्रभु हाणे 7 ॾींहं गुज़री विया, अस त तव्हां बि हली वेंदो, अॼु ईंदो तक्षक नांग मूंखे ॾंगे वेंदो, मां बि मरी वेंदुमि। सुखदेव महाराज चयो हाँ ये ॻाल्हियूं न कर, बिल्कुलु न, ये पशु बुद्धि आ। तू प्रभुअ जो तत्व है, तू परम धाम वञण वारो आ, पंहिंजो पाण खे सुञाण। तू ये शरीर ना है, शरीर अलग आ। जे असां अलग दुनिया ता ॾिसूं तीअं शरीर में दृष्टि रख, शरीर अलग आ, तू तो भगवान जो अंश आ। तॾहिं भगवान सुखदेव महाराज उन्हनि खे आत्म अनुसंधान करायो, उनखे तत्व ॼाणायो, अनुभव करायो कि तू भगवान जो अंश आ। ये कथा जेकी ॿुधी अथई इहा तोसां गॾु आहे। एक कथा में जेको ब्रह्म ज्ञान ॿुधो अथई उहो ई परम ब्रह्म श्री कृष्ण आहे, उहो तोसां सहायताकार सदा गॾु आहे। इहो ज्ञान पाए करे परीक्षित महाराज चयो महाराज हिकु तक्षक छा, लखे तक्षक नांग अची वञनि पोइ बि मरण वारो जेको आहे उहो मां न आहियां, मां त श्री कृष्ण जो ई आहियां। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, तत्क्षण मूंखे आज्ञा जो त मां मौन धारण कयां। सुखदेव भगवान उन्हनि खे आशीर्वाद ॾेई अंतर ध्यान थिया ऐं परीक्षित महाराज मौन धारण करे श्री कृष्ण में मरण खां पहिरियों ई लीन थी विया।